हर इंसान जो ज़िंदगी में सख़्त मेहनत करण जो मक़सद पुरआसाइश ज़िंदगी गुज़ारणु हूंदो आहे। हर माण्हू चाहींदो आहे त घणे खां घणो नाणो कमाए त जीअं पंहिंजे ख़ानदान सां बहितरीन ज़िंदगी गुज़ारे सघे, जंहिं लाइ ख़ूबसूरत ऐं मर्नी सहूलियतुनि वारो घर सभिनी जी तरजीह हूंदो आहे। आमतौर ते अक्सर कुटुंबनि जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त उन्हनि जे घर में जदीद सहूलियतुनि वारा कमरा, कुशादा हाल, खुलियल सहन ऐं ॿियूं घुर्बल शयूं बि जदीद तिर्ज़ ऐं बहितरीन सहूलियतुनि वारियूं हुजनि, जॾहिं त घर जी डिज़ाइन जी पिणु वॾी अहमियत हूंदी आहे। पर छा तव्हां बूट जहिड़ी डिज़ाइन वारे घर जो कॾहिं सोचियो आहे? अमरीकी रियासत पेंसिल्वेनिया में बूट जहिड़े घर में डिघे अरसे ताईं रहाइश ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। जेतोणीकि इहो घर 1948 में हिक बूटनि जे ब्रांड स्टोर खे फ़रोग़ ॾियण लाइ तामीर कयो वियो हो, पर पोइ बि हिन वक़्त ताईं इन घर खे केतिराई भेरा विकिणियो ऐं ख़रीदियो वियो आहे। इन घर जे हाणोके मालिक नोमी ब्राउन जो चवणु आहे त घर जी असुल ख़ासियतुनि खे महफ़ूज़ रखण जी कोशिश आहे, जॾहिं त इन घर जो $259 राति जे हिसाब सां किरायो अदा करे डिघे अरसे ताईं रही बि सघिजे थो।